ओम शांति। एडिडी मिली तारीख़ 2/9/2024। मेरा मेरा बापदादा चवंदा मीठे मीठे ॿार, जे तव्हांखे निश्चय आहे कि ईश्वर सर्वव्यापी न आहे, उहो असांजो बाप आहे, ईअं ॿियनि खे सम्झाए करे निश्चय करायो, पोइ उन्हनि सां ओपिनियन वठो। प्रश्न आहे, बाप पंहिंजे ॿारनि खे कहिड़ी ॻाल्हि पुछंदा आहिनि जो ॿिया कोई न पुछी सघंदा आहिनि? उत्तर आहे, बाबा जॾहिं ॿारनि सां मिलंदा आहिनि त पुछंदा आहिनि, ॿार पहिरियों तव्हां कॾहिं मिलिया आहियो? जो ॿार सम्झी विया आहिनि उहे झटि चईंदा आहिनि, हा बाबा, असां 5000 वर्ष पहिरियों तव्हां सां मिलिया हुआसीं। जो न सम्झंदा आहिनि उहे मुंझी पवंदा। अहिड़ो प्रश्न पुछण जो अक़ल ॿियो कंहिं में ईंदो ई न। बाप ई तव्हांखे सॼे कल्प जो राज सम्झाईंदा आहिनि। ओम शांति। रूहानी ॿारनि प्रति रूहानी बेहद जो बाप सम्झाइनि था। हिते तव्हां बाप जे साम्हूं वेठा आहियो, घर सां निकिरंदे ई इहे वीचार में हूंदा आहियो, हिन वीचार सां ईंदा आहियो कि जॾहिं असां वेंदासीं त शिव बाबा वटि, जो ब्रह्मा जे रथ में अची करे असांखे स्वर्ग जो वरसो था ॾियनि। घर सां निकिरंदे ई हिन वीचार में हूंदा आहियो कि असां वञूं था शिव बाबा वटि, जो ब्रह्मा जे रथ में अची करे असांखे स्वर्ग जो वरसो था ॾियनि। असां स्वर्ग में हुआसीं, पोइ 84 चकर लॻाए करे हाणे नर्क में अची करे पिया आहियूं। ॿियो कोई सत्संग में कंहिंजी ॿुधी में इहे ॻाल्हियूं न हूंदियूं। तव्हां ॼाणंदा आहियो शिव बाबा वटि वेंदा आहियूं, जो हिन रथ में अची करे पढ़ाईंदा आहिनि। उहा असां आत्माउनि खे साथ वठी वञण लाइ आया आहिनि। बेहद जो बाप सां ज़रूरु बेहद जो वरसो मिलणो आहे न। इहे त बाप सम्झायो अथई कि मां सर्वव्यापी न आहियां। सर्वव्यापक त 5 विकार आहिनि, तव्हां में बि 5 विकार आहिनि, इन करे तव्हां महान दुखी थिया आहियो। हिन समय वैसे भी दुनिया में भगवान कॾहिं भी सर्वव्यापी न हूंदो आहे, लेकिन हिन समय सर्वव्यापक 5 विकार आहिनि। हाणे ईश्वर सर्वव्यापी न आहे, इहे ओपिनियन ज़रूरु लिखवाइणो खपे। तव्हां ॿारनि खे पक्को निश्चय आहे कि ईश्वर बाप सर्वव्यापी न आहे। बाप सुप्रीम बाप आहे, सुप्रीम टीचर गुरु बि आहे। बेहद जो बाप दाता आहे न, उहो ई शांति ॾियण वारो आहे। ॿियो कोई जॻह अहिड़ा ख़्यालात कोई न कंदा कि छा मिलणो आहे। सिर्फ़ु कनरस रामायण गीता वञी करे ॿुधंदा आहिनि। हिते त बाबा असांखे चईंदा आहिनि, इहे ज्ञान ॿुधण सां त स्वर्गवासी थी वेंदव। हुते त सिर्फ़ु ॿुधी करे सत्य सत्य चई हली ईंदा आहिनि। बुद्धि में अर्थ कुझु बि न ईंदो आहे। अॻियां असां परमात्मा सर्वव्यापी चईंदा हुआसीं, हाणे बाप सम्झाईंदा आहिनि इहे कूड़ आहे। वॾी ग्लानी जी ॻाल्हि आहे न, त इहे ओपिनियन बि ज़रूरी आहे। कहिड़ो ज़रूरी आहे कि ईश्वर सर्वव्यापी आहे या 5 विकार सर्वव्यापी आहिनि। अॼुकल्ह जंहिंसां तव्हां ओपिनियन आदि करवाईंदा आहियो, उहे लिखंदा आहिनि ब्रह्म कुमारियूं सुठो कमु कंदियूं आहिनि, अच्छा सुठो सम्झाइणियूं ॾींदियूं आहिनि, ईश्वर खे प्राप्त कराइण जो रास्तो ॿुधाईंदा आहिनि। इन सां माण्हुनि जी दिलि में सिर्फ़ु सुठो असरु पवंदो आहे। बाक़ी ओपिनियन कोई बि न लिखी करे ॾींदा आहिनि कि दुनिया भर में जो मनुष्य चईंदा आहिनि ईश्वर सर्वव्यापी आहे, इहा वॾी भूल आहे। ईश्वर त बाप टीचर गुरु आहे न। हिकु त मुख्य ॻाल्हि आहे इहा। ॿी पोइ ओपिनियन खपे इन सम्झाइण जी कि असां सम्झंदा आहियूं गीता जो भगवान श्री कृष्ण न आहे। भगवान कोई मनुष्य या देवता खे न चईंदासीं। भगवान त हिकु ई आहे, उहो बाप आहे। हुन बाप सां ई शांती ऐं सुख जो वरसो मिलंदो आहे। ईअं ओपिनियन वठिणो खपे। हाणे तव्हां ओपिनियन वठंदा आहियो, उहो कोई कम जी न लिखंदा। हा, एतिरो लिखंदा आहिनि कि हिते शिक्षा ॾाढी सुठी मिलंदी आहे। बाक़ी मुख्य ॻाल्हि जंहिंमें ई तव्हांजी विजय थियणी आहे, उहो लिखवायो कि ब्रह्म कुमारियूं सत्य चईंदियूं आहिनि
कि ईश्वर सर्वव्यापी न आहे, उहो त बाप आहे न। गीता जो भॻवानु आहे, अर्थात गीता ज्ञान ॾियण वारो आहे। बाप अची करे भक्ति मार्ग सां छुड़ाए करे ज्ञान ॾींदा आहिनि। इहे बि ओपिनियन ज़रूरी आहे कि पतित पावनी पाणी जी गंगा आहे या शिव बाबा। त इहे बि ओपिनियन लिखवायो कि पतित पावनी पाणी जी गंगा न आहे परंतु हिकु बाप आहे। इहे ओपिनियन जॾहिं लिखियनि तॾहिं तव्हांजी विजय थिए। हाणे टाइम पियो आहे, हाणे तव्हांजी जो सर्विस हलंदी आहे, एतिरो ख़र्चो थींदो आहे, इहे त तव्हां ॿार ई हिक ॿिए खे मदद कंदा आहियो। ॿाहिरां वारनि खे त कुझु बि पतो ई न आहे। तव्हां ई पंहिंजी तन मन धन सां ख़र्चो करे पंहिंजी राजधानी स्थापना कंदा आहियो न। जो कंदो सो पाईंदो, जो न कंदो उहो पाईंदो ई न। कल्प कल्प जो न कंदो उहो पाईंदो ई न। बाबा चईंदा आहिनि तव्हां ई पंहिंजे तन मन धन सां राजधानी स्थापना कंदा आहिनि, जो न कंदो उहो पाईंदो ई न। कल्प कल्प तव्हां ई कंदा आहियो, तव्हां ई निश्चय बुद्धि थींदा आहियो न। तव्हां सम्झंदा आहियो कि बाप बि आहे, टीचर बि आहे, गीता जो भॻवान बि आहे। यथार्थ रीति ॿुधाईंदा आहिनि बाबा, सभु कुझु असांखे यथार्थ रीति ॿुधाईंदा आहिनि। भक्ति मार्ग में भल गीता ॿुधंदा आया आहिनि परंतु राज्य थोरी प्राप्त कयो, है न। गीता सां त असांखे सत्युग जो राज्य भाग्य मिलणो आहे, लेकिन अॼु ताईं मिलियो? ॿियो ई राज्य भाग्य माण्हू गवाईंदा आया आहिनि। ईश्वर मत सां बदिली करे आसुरी मत थी वई आहे। कैरेक्टर बिगड़दे पतित ठही विया आहिनि। कुंभ जे मेले में केतिरा करोड़ मनुष्य कुंभ जे मेले ते केतिरा मनुष्य करोड़नि जी अंदाज़ में वेंदा आहिनि। जाते जाते पाणी ॾिसंदा आहिनि हुते वेंदा आहिनि, सम्झंदा आहिनि पाणी में सनानु करण सां पावन थी वेंदासीं। हाणे पाणी त जाते ताते नदियुनि में ईंदो ई आहे, तव्हांजे घरनि में नलनि में बि पाणी त ईंदो ई आहे न। इन सां कोई पावन ठही सघंदो आहे छा? पाणी में सनानु करण सां असां पतित खां पावन देवता ठही वेंदासीं? बाबा चवंदा छा पाणी में सनानु करण सां असां पतित खां पावन देवता ठही वेंदासीं? हाणे त सम्झंदा आहियो कोई बि पावन ठही न सघे। हाणे असां सम्झंदा आहियूं कोई बि पावन न ठही सघे न पाणी में सनानु करण सां। इहा भूल आहे न। त हिन 5 ॻाल्हियुनि ते ओपिनियन वठणी खपे, हिन 3 ॻाल्हियुनि ते ओपिनियन वठणी खपे। ईश्वर सर्वव्यापी आहे या न? पाणी जी गंगा पावन ठाहींदी आहे या ईश्वर पावन ठाहींदो आहे? ऐं गीता जो भॻवान सिद्ध करण लाइ बाबा चई न उस में भॻवान वाचा लिखियलु आहे। त भॻवान त देहधारी थी न सघंदो आहे न, वो त नाम रूप खां न्यारो आहे। नाम रूप अर्थात देहिक नाम रूप खां न्यारो आहे। त भॻवान वाचो श्री कृष्ण कीअं थी वियो? इहे करे गीता मां ई कोई पॉइंट तव्हां कढी सघंदा आहियो। या बाबा बि असांखे हेॾी पॉइंट ॿुधाईंदा आहिनि। अगरि कोई गीता पढ़ियल वारो हुजे त उनखे उन हिसाब सां ॿुधाए भई ॾिसो गीता में ईअं लिखियलु आहे कि मूंखे देह जे सभु धर्मनि खे भुलिजी करे मूंखे यादि करो, ख़ुदि खे आत्मा सम्झी करे। त ही केरु थो चए? हाणे श्री कृष्ण वटि त पंहिंजी देह आहे। त हिननि 3 ॻाल्हियुनि ते ओपिनियन वठिणो खपे। हाणे सिर्फ़ु चईंदा आहिनि संस्था सुठी आहे। तव्हां ॾाढनि जे अंदरि जो भ्रांतियूं भरियल हुयूं कि ब्रह्म कुमारियूं जादू कंदियूं आहिनि, भॻाईंदा आहिनि, उहे ख़्यालात दूर थी वेंदा आहिनि। छो जी आवाज़ त ॾाढो फैलियल आहे न। विलायत ताईं इहा आवाज़ु वियो कि 16,108 रानियूं खपनि, उन मां 400 मिली विया आहिनि। छो जी हुन समय सत्संग में 400 ईंदा हुया। ॾाढनि विरोध कयो, पिकेटिंग आदि कंदा हुया, परंतु बाप जे अॻियां त कंहिंजी हली न सघे न। सभु चईंदा हुया इहे जादू आहे। पोइ काॾां खां आया, इहे जादूगर आहे।
सभु चईंदा हुया इहे जादूगर आहे। पोइ काॾां खां आया आहियो? पोइ वंडर ॾिसो, बाबा त कराची में हो, आपे ई सॼो झुंड आपस में मिली करे भॼी आयो। कोई खे पतो न पियो कि असांजे घर खां कीअं भॼी वई। इहे बि ख़्यालात न कयनि कि एतिरा सभु वञी करे किथे रहंदा। पोइ फट सां बंगलो वरितो त जादू जी ॻाल्हि थी वई न। हाणे बि चईंदा रहंदा आहिनि कि जादूगरनी आहिनि। ब्रह्म कुमारियुनि वटि वेंदव त पोइ लौटंदव न। ई स्त्री पुरुष खे भाउ भेण ठाहे ॾींदी आहे। पोइ केतिरा त ईंदा ई न आहिनि। हाणे तव्हांजी प्रदर्शनी आदि ॾिसी करे उहे जो ॻाल्हियूं ॿुधी में वेठियूं हुयूं उहे दूरि थी वेंदियूं आहिनि। बाक़ी बाबा जो ओपिनियन चाहींदा आहिनि उहो कोई लिखंदा न आहिनि। बाबा खे उहो ओपिनियन खपे, इहा लिखनि कि गीता जो भॻवान श्री कृष्ण न आहे। सॼी दुनिया सम्झदी आहे श्री कृष्ण भॻवान वाचे, परंतु श्री कृष्ण त पूरा 84 जन्म वठंदो आहे न। शिव बाबा त पुनर्जन्म रहे था, त भॻवान केरु? त इन में ॾाढनि जी ओपिनियन खपे। गीता ॿुधण वारा त ढेर जा ढेर आहिनि। पोइ ॾिसंदा इहे त अख़बार में बि निकिरी पियो आहे गीता जो भॻवान परम पिता परमात्मा शिव आहे। उहो ई बाप टीचर सर्व जो सदगति दाता सुख शांति जो वरसो सिर्फ़ु उन्हनि सां ई मिलंदा आहिनि। बाक़ी हाणे तव्हां महिनत कंदा आहियो, उद्घाटन कराईंदा आहियो, सिर्फ़ु मनुष्यनि जी भ्रांति दूरि थींदी आहे, सम्झानी सुठी मिलंदी आहे। बाक़ी बाबा जीअं चईंदा आहिनि इहे ओपिनियन लिखनि त बाबा चवनि था उहो न थींदो। त हाणे धीरे धीरे हाणे जॾहिं अंत समय ईंदो न, जॾहिं इहे सभु भ्रांतियूं ख़तमु थी पोइ त सभु ख़तमु थी वेंदो। त हिन करे बाबा खे त जंहिंखे सिर्फ़ु बाबा जो दर्शन ई करिणो आहे अहिड़े माण्हुनि खे सम्झ में बि न ईंदो। ऐं जंहिंखे बाबा सां अनुभव करिणो आहे, बाबा खे यादि करे उहो शक्ति वठणी आहे, गुण ख़ुदि खे परिवर्तन करण जी इच्छा आहे, बाबा खां स्वर्ग जो वरसो वठण जी इच्छा आहे, भॻवान सां मिलण जी इच्छा आहे, उहो पोइ हिन में हली हलंदो। बाबा चईंदा आहिनि कि धीरे धीरे पोइ जॾहिं अख़बार में पईंदो न तॾहिं इहा भ्रांति, तॾहिं इहा ख़तमु थी वेंदो। बाक़ी ॿियूं जेका भ्रांतियूं आहिनि उहे त ख़तमु थी वयूं आहिनि। बाबा बाबा जीअं चईंदा आहिनि, बाक़ी बाबा जीअं चईंदा आहिनि उहो ओपिनियन लिखनि। मुख्य ओपिनियन ई इहो आहे। बाक़ी सिर्फ़ु राय ॾींदा आहिनि, इहा संस्था सुठी आहे, हिन सां छा थींदो। हा, अॻियां हली जॾहिं विनाश ऐं स्थापना नज़दीक ईंदो त तव्हांखे ओपिनियन बि मिलंदी। सम्झी करे लिखंदा। हाणे तव्हां वटि अचण त लॻिया आहिनि, बाक़ी तव्हांखे ज्ञान मिलियो आहे। हिकु बाप जा ॿार असां सभु भाउ भाउ आहियूं। हाणे तव्हां वटि अचण त लॻिया आहिनि, बाक़ी हाणे तव्हांखे ज्ञान मिलियो आहे। हिकु बाप जा ॿार असां सभु भाउ भाउ आहियूं। इहे कंहिंखे बि सम्झाइण त ॾाढो सहज आहे। सभु आत्माउनि जो बाप हिकु सुप्रीम बाबा आहे न, उन सां ज़रूरु सुप्रीम बेहद जो पद ई मिलणो आहे। सभु आत्माउनि जो बाप कि हिकु सुप्रीम बाबा आहे, उन्हनि सां ज़रूरु सुप्रीम बेहद जो पद मिलंदो। बाबा सां असांखे सुप्रीम बेहद जो पद मिलणो आहे न। सभु आत्माउनि जो बाप हिकु सुप्रीम बाबा आहे, उन सां ज़रूरु सुप्रीम बेहद जो पद बि मिलणो खपे। जॾहिं बेहद जो बाप आहे त पद बि एॾो उच मिलणो खपे। 5000 वर्ष पहिरियों तव्हांखे मिलियो हुयो, उहो माण्हू कलयुग जी आयु लाखों वर्ष चई ॾींदा आहिनि, तव्हां 5000 चईंदा आहियो, केतिरो फ़र्क़ु आहे। बाप सम्झाईंदा आहिनि 5000 वर्ष पहिरियों विश्व में शांती हुई। इहे एम ऑब्जेक्ट साम्हूं बीठी आहे, इन्हनि जे राज्य में विश्व में शांती हुई।
5000 वर्ष पहिरियों विश्व में शांति हुई। ये एम ऑब्जेक्ट साम्हूं बीठी आहे, इन्हनि जे राज्य में विश्व में शांति हुई। ये राजधानी असां वरी खां स्थापना करूं था बाबा सां गॾु। सॼे विश्व में सुख शांति हुई, कोई दुख जो नाम निशान न हुयो। ईअं ई उन्हनि खे सम्झायो। हाणे त दुनिया में अपार दुख आहे, असां इहे सुख शांति जो राज्य स्थापना करूं था, पंहिंजे ई तन मन धन सां गुप्त रीति सां करूं था। बाबा बि गुप्त आहे, नॉलेज बि गुप्त आहे, त तव्हांजो पुरुषार्थ बि गुप्त आहे। हिन करे बाबा गीत कविताऊं आदि बि पसंदि न कंदा आहिनि। छो असां गुप्त ई गुप्त बसि इहे सम्झी वियासीं मां आत्मा आहियां, बाबा आहियां, बाबा खे यादि करे कर्म करूं था कर्म क्षेत्र में, ऐं धीरे धीरे पूरी दुनिया खे हप था करूं। त बाबा चवनि था उहो त भक्ति मार्ग में गीत कविताऊं हूंदियूं आहिनि, हिते त चुप रहणो आहे, शांति सां हलंदे फिरदे बाप खे यादि करिणो आहे, सृष्टि चक्कर बुद्धि में फिराइणो आहे। अर्थात जो ज्ञान बाबा असांखे ॿुधायो अथई उहो ई मनन चिंतन करणु की हीअं हीअं, इहे ई त सृष्टि चक्कर घुमाइणु आहे न। भई सतयुग में असां वटि इहो हुयो, हाणे ॾिसो इहो छा थियो। ईअं रोज़ु रोज़ु बाबा ॻाल्हियूं ॿुधाईंदा आहिनि। ईअं मन में मनन चिंतन हलंदो रहे, बुद्धि हिकु बाप वटि रहे। हाणे तव्हांजो इहो अंतिम जन्म आहे पुराणी दुनिया में, असां पोइ नई दुनिया में पहिरियों जन्म वठंदासीं। आत्मा ज़रूरु पवित्र खपे। हाणे त सभु आत्मायूं पतित आहिनि, तव्हां आत्माउनि खे पवित्र ठाहिण लाइ बाप सां योग लॻाईंदा आहियो न। बाप ख़ुदि चवंदा आहिनि ॿार देह से देह जी सभु संबंधनि खे छॾो। बाप ऐं मूंखे ख़ुदि खे आत्मा सम्झी मूंखे निराकार रूप में मथे यादि करो। बाप नई दुनिया तयारु करनि था, उन्हनि खे यादि करो त तव्हांजा सभु पाप कटिजी वेंदा। अरे बाप जो असांखे विश्व जी बादशाही ॾींदा आहिनि, अहिड़े बाप खे तव्हां भुलिजी कीअं सघंदा आहियो। उहे चवंदा आहिनि ॿार इहे अंतिम जन्म सिर्फ़ु पवित्र रहो। हाणे हिन मृत्यु लोक जो विनाश साम्हूं बीठो आहे। ये विनाश ही हूबहू 5000 वर्ष पहिरियों, ये विनाश भी हूबहू 5000 वर्ष पहिरियों थियो हुयो। ये त स्मृति में ईंदो आहे न, पंहिंजो राज्य हुयो त ॿिए कोई धर्म ई न हुयो। बाबा वटि कोई बि ईंदा आहिनि त उन्हनि सां पुछंदा आहिनि अॻियां तव्हां कॾहिं मिलिया आहियो। कोई त सम्झी वेंदा आहिनि, उहे झटि चवंदा आहिनि हा बाबा 5000 वर्ष पहिरियों मिलियासीं। कोई नया ईंदा आहिनि त मुंहिंजी वेंदा आहिनि। बाबा सम्झंदा आहिनि की ब्रह्मणनि सम्झायो न आहे। पोइ चवंदा आहिनि सोचूं त स्मृति ईंदी आहे। इहा ॻाल्हि ॿियो त कोई बि पुछी न सघे, पुछण जो अक़ल ईंदो ई न। उहो छा ॼाणे हिन ॻाल्हियुनि खे। अॻियां हली तव्हां वटि ॾाढा अची करे ॿुधंदा जो हिन कुल जा हूंदा। दुनिया बदिलणी त ज़रूरु आहे न। चक्र जो राज त सम्झाए छॾियो आहे न बाबा। हाणे नई दुनिया में वञिणो आहे, हिन पुराणी दुनिया खे भुलिजी वञो। हाणे सिर्फ़ु मां आत्मा बाबा असांखे परमधाम यादि रहे ऐं पंहिंजी नई दुनिया यादि रहे। बाबा नयो मकान ठाहींदा आहिनि त बुद्धि उन में हली वेंदी आहे न। पुराणो मकान में पोइ ममत्व न रहंदो। इहा पोइ आहे बेहद जी ॻाल्हि, इहा पोइ असांजी बेहद जी ॻाल्हि। बाबा नई दुनिया स्वर्ग स्थापना कंदा आहिनि, हिन करे हाणे हिन पुराणी दुनिया खे ॾिसंदे हुए बि न ॾिसणो आहे। ममत्व नई दुनिया में रहे, हिन पुराणी दुनिया सां वैराग्य हुजे। उहो त हठ योग सां हद जो संन्यास करे जंगल में वञी करे वेहींदा आहिनि। माण्हू हठ योग सां हद जो संन्यास करे जंगल में वञी करे वेहींदा आहिनि। त बाबा चवनि था तव्हां त सॼी पुराणी दुनिया सां वैराग्य आहे न असांजो, त इन में त अता दुख आहे।
नई सत्युगी दुनिया में अपार सुख त ज़रूरु उन्हनि खे यादि कंदासीं न। हिते सभु दुख ॾियण वारा आहिनि, माउ बाप आदि सभु विकार में फसाईंदा आहिनि। त बाबा ॾिसो, बाप चईंदा आहिनि कामा शत्रु आहे, उन्हनि खे जीतण सां ई तव्हां जगत जी ठाहींदा। विकारनि खे जीतण सां ई असां छा ठाहींदासीं, जगत जी ठाहींदासीं। ये राजयोग बाप सिखलाईंदा आहिनि, जंहिंसां असां इहे पद पाईंदा आहियूं। चओ असांखे स्वप्न में भॻवानु चईंदा आहिनि पावन ठहो त स्वर्ग जी राजाई मिलंदी। त हाणे मां हिकु जनम अपवित्र ठही पंहिंजी राजा ई गवाईंदमि थोरी। हिन पवित्रता जी ॻाल्हि ते ई त झगड़ो हलंदो आहे। द्रौपदी बि पुकारियो हुई, इहे दुशासन असांखे नंगन कंदा आहिनि। ये भी खेल दिखाईंदा आहिनि कि द्रौपदी खे श्री कृष्ण 21 साड़ियूं ॾिनई। हाणे बाप बि सम्झाईंदा आहिनि केतिरी दुर्गति थी वई आहे, अपार दुख आहे। सत्युग में त अपार सुख हूंदो। हाणे मां आयो आहियां अनेक अधर्म जो विनाश ऐं हिकु सत धर्म जी स्थापना करणु। तव्हांखे राज्य भाग्य ॾेई करे पोइ वानप्रस्थ में हली वेंदो आहे। अधु कलाक पोइ मुंहिंजी दरकार ई न पवंदी आहे। तव्हां कॾहिं यादि ई न कंदव न। त बाबा सम्झाईंदा आहिनि तव्हांजे लाइ त तव्हांजे लाइ जो सभिनि जे मन में उल्टो वाइब्रेशन आहे, उहो निकिरी करे ठीकु थिए थो। तव्हांजे मन में जो उल्टो वाइब्रेशन आहे ॿियनि जे लाइ, उहो निकिरी करे ठीकु थिए थो। बाक़ी मुख्य ॻाल्हि आहे ओपिनियन लिखो जो ईश्वर सर्वव्यापी न आहे। उन्हनि त अची करे राजयोग सिखायो न असांखे। पतित पावन बि बाप आहे, पाणी जी नदियूं थोरी पावन ठाहे सघंदियूं आहिनि। पाणी त सभु जॻह हूंदो आहे। हाणे ॿिए जो बाप चए थो पंहिंजे खे आत्मा सम्झो। देह सहित देह जे सभु संबंधनि खे छॾो। आत्मा ई हिकु शरीर छॾे ॿियो वठंदी आहे। उहो पोइ चई ॾींदा आहिनि आत्मा निर्लेप आहे। आत्मा सु परमात्मा, इहा भक्ति मार्ग जी ॻाल्हि आहे। ॿार चईंदा आहिनि बाबा यादि कीअं करो। अरे पंहिंजे खे आत्मा सम्झंदा आहियो न। आत्मा एॾी नंढी बिंदी असांजी प्रकृति जे विच में वेठी आहे, त उनजो बाप बि त एॾो नंढो ई हूंदो न। उहो पुनर्जन्म में न ईंदा आहिनि। इहे बुद्धि में ज्ञान आहे। बाप यादि छो न ईंदा आहिनि, यादि छो न ईंदा। हलंदे फिरंदे बाप खे यादि करो। जॾहिं असां हिते वेठे वेठे ॿिए कंहिं इंसान या जॻह खे यादि कंदा आहियूं त उन जॻह उहो इंसान यादि अची वेंदो आहे न। असांखे अखियूं बंदि करण जी दरकार नथी पए, फोटो ॾिसण जी दरकार नथी पए। हिकु बार ॼाणियो फलानो फलानी जॻह ते रहंदो आहे, हुनजी हीअ शिकिल आहे, त यादि अची वेंदो। ईअं ई असांखे यादि करिणो आहे कि असांजो बाबा परम धाम में रहंदा आहिनि, त यादि अची वियो। उहो पुनर्जन्म न वठंदा आहिनि। इहे बुद्धि में ज्ञान आहे। बाप यादि छो न ईंदो। हलंदे फिरंदे बाप खे यादि करो। अच्छा वॾो रूप सम्झो बाप जो, परंतु यादि त हिक खे करो न। तव्हांजा पाप कटिजी वेंदा। ॿियो कोई उपाय न आहे। भई चईंदा आहिनि हिन सां हिन जी बीमारी ठीकु नथी थिए त ॿियो बाबा चए थो ॿियो कोई उपाय न आहे। जो सम्झंदा आहिनि उहे चईंदा आहिनि बाबा तव्हांजी यादि सां असां पावन ठही पावन दुनिया जा विश्व जा मालिक ठहींदासीं, त असां तव्हांखे छो न यादि करो। हिकु ॿ खे यादि दिलाइणो आहे त सभिनि जा पाप कटिजी वेंदा। अच्छा मीठी मीठी सिकिल जे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते।
धारणा जे लाइ मुख्य सारा जीअं बाप ऐं नॉलेज गुप्त आहे ईअं पुरुषार्थ बि गुप्त करिणो आहे। गीत कविता ऐं आदेश जी बजाए चुप रहणो आहे। शांती ॿियो अॻियां आहे शांती में हलंदे फिरंदे बाप खे यादि करिणो न। भक्ति मार्ग में त भॻवान खे शोर शराबो जांच सां हिकु जॻह वेही करे यादि कंदा आहिनि या हली करे बि यादि कंदा आहिनि, लेकिन असांजो त शांति रहणु, कमु करे शांति रहणु, बाप खे यादि कंदा हलो। ॿियो आहे पुराणी दुनिया बदिले थी, इन करे इन सां ममत्व न रखो। ईअं इनखे ॾिसंदे हुए न ॾिसणो आहे। बुद्धि नई दुनिया में लॻल हुजे, परम धाम में बाबा वटि ऐं नई दुनिया में। वरदान ब्रह्मण जन्म जी विशेषता खे नेचुरल नेचर ठाहिण वारा सहज पुरुषार्थी ठहनि। कल्ह बि बाबा चई न, फ़रिश्तो केरु हूंदो आहे जंहिंजो पुराणो सां आकर्षण ख़तमु थी वञे। त हाणे ब्रह्मण जीवन मतिलबु ॾाढो सहज आहे फ़रिश्तो ठहिणु। बाबा असांखे जो नयो जनमु ॾिनो अथई, हुन में सुबुह खां राति ताईं छा दिनचर्या आहे, हिकु त पहिरियों हुनखे फॉलो करो। ॿियो असांखे कीअं सोचिणो आहे, कीअं ॻाल्हाइणो आहे, कीअं कमु करिणो आहे, उहो करो, बसि थी वियो, फ़रिश्तो थी वियासीं। ब्रह्मण जनम जी विशेष ऐं ब्रह्मण धर्म ऐं कर्म बि विशेष, इन करे सर्वश्रेष्ठ आशु जी ब्रह्मण कर्म में फॉलो साकार ब्रह्म। त ब्रह्मणनि जी नेचर ही विशेष नेचर आहे। जीअं चईंदा आहिनि न, इहे हीअं कंदी आहे, न न इहे हिन जो इनखे इहे हीअं हलंदी आहे पंहिंजे जीवन में। हर हिकु अॼुकल्ह पंहिंजे जीवन में पंहिंजा पंहिंजा अलॻि अलॻि रूल्स ठाहे रखिया आहिनि कि मूंखे त ईअं ई खपे, मूंखे त ईअं ई करिणो आहे। लेकिन असांखे मूंखे न, ब्रह्मा बाबा छा कई, असांखे त उअं ई करिणो आहे। चईंदा न ब्रह्मा कुमारियूं ईअं कंदियूं आहिनि, त जो ब्रह्मा बाबा कई उहो असांखे करे करे उहो नेचर ठाहिणी आहे। त ब्रह्मणनि जी नेचर ही विशेष नेचर आहे। साधारण व मायावी नेचर ब्रह्मणनि जी न आहे। सिर्फ़ु ये स्मृति में रहे कि मां विशेष आत्मा आहियां, मां ब्रह्मण आत्मा आहियां। ये नेचर जॾहिं नेचुरल थी वेंदी तॾहिं बाप समान ठहिणु सहज थी वेंदो। छो जी ब्रह्मा बाबा हिकु सैंपल शिव बाबा ठातई, बसि उन्हनि खे असांखे कॉपी करणी आहे, तॾहिं असां बाप समान ठही वेंदासीं। स्मृति स्वरूप समृद्धि स्वरूप ठही वेंदा। ये ही सहज पुरुषार्थ आहे। बाबा चवंदा स्लोगन आहे, पवित्रता और शांति जी लाइट चारों ओर फैलाइण वारा ही लाइट हाउस आहिनि। पवित्रता ऐं शांति जी लाइट, पवित्रता ऐं शांति जी लाइट चारों ओर फैलाइण वारा ही लाइट हाउस आहिनि। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।